प्रोग्राम में तब्दीली कंदे जीअं त हिन प्रोग्राम जी सदारत असांजी वेल नोन राइटर शाइर अमर सिंधु करे रही आहे, पर खेसि गुज़ारिश आहे त अमर सिंधु अचे ऐं सामाइन सां मुखातिब थिए। अमर सिंधु। वॾी महिरबानी गुलबदन। ऐं हक़ीक़त इहा आहे त हूं आम तौर ते सदर जो वारो आख़िरी हूंदो आहे ऐं उहो जेॾी महिल उनजो टाइम ईंदो आहे तेॾी महिल ॿुधण वारा घटि हूंदा आहिनि। ऐं मूं ते जेका महिरबानी कई आहे गुलबदन, मां तव्हांजी वॾी सराहती आहियां। ऐं सर्चियूं जे हवाले सां सचपच ही 30 साल अॻु रिसालो औरतुनि जे नाले सां कीअं निकितो ऐं इन जो इजरा कीअं थियो, उहा कहाणी उनजी ख़बर गुलबदन खे हूंदी। पर हिन 30 सालनि वारो सफ़र कीअं तय कयो आहे, मां सम्झां थी उहा तारीख़ बि हिकिड़ी घटि लेखण जोगी न आहे। उहा पंहिंजे लेखे में ईअं बि तारीख़ आहे, छाकाणि त सर्चियूं जो सफ़र हिकिड़ो आसान सफ़र न रहियो आहे। सर्चियूं जो सफ़र ईअं बि आसान सफ़र न रहियो आहे जी कंहिं बि औरत जो कामयाबी जो सफ़र एतिरो आसान न हूंदो आहे। औरतुनि जी तहरीक जो बि सफ़र एतिरो आसान न हूंदो आहे, छाकाणि त समाज में विक विक ते केतिरियूं ई मुखालफ़तूं, केतिरियूं ई ॾुखायूं ज़रूरु साम्हूं अचनि थियूं, जेका उनखे पार करे अॻिते वञिणो थो पए। सर्चियूं पंहिंजे 30 साला सफ़र में तमामु घणियूं हेठि मथायूं ॾिठियूं आहिनि। मां बिल्कुलु शाबाश ॾींदसि गुलबदन जावेद मिर्ज़ा खे, उन हिम्मत ऐं जुरत सां उन सफ़र खे जारी रखियो आहे। पर मां ज़रूरु इहो चवंदसि त जीअं चवंदा आहिनि त हर कामयाब मर्द जे पोयां हिकु औरत जो हथु हूंदो आहे, तीअं मां इहो बिल्कुलु चवां थी त हर कामयाब औरत जे पोयां केतिरनि ई औरतुनि जो हथु हूंदो आहे, तंहिंजे करे उहा औरत एतिरी कामयाबी सां इन वाले सां मां इहो ज़रूरु चवंदसि। सर्चियूं जे सफ़र जी क़यादत बेशक गुलबदन जावेद मिर्ज़ा जे हथ में हुई, पर जॾहिं जॾहिं उन ते ॾुखियो वक़्तु आयो आहे तेॾी महिल सर्चियूं में लिखंदड़ हर लेखक, हर लेखिका जंहिं लेख जी सूरत में बि उनखे शेयर कयो आहे उन रिसाले जे अंदरि, मां सम्झां थी त उन पंहिंजी लिखणी खां वेंदे पंहिंजे इख़लाक़ी तौर सां उहा सर्चियूं जे इन पूरे सफ़र में, इन कामयाबी जे सफ़र में उहा शरीक रही आहे। तंहिंजे करे मां चवंदसि त अॼोके जेका 30 साल सर्चियूं जा थियनि था, उहे सिर्फ़ु के हिकिड़े शख़्स या हिकिड़े इदारे जा 30 साल कामयाबी जा न आहिनि, पर ही 30 साल उन्हनि सभिनी भेनरुनि जा, उन्हनि सभिनी लेखिकाउनि जा, उन में जूनियर सीनियर, उन में नयूं लिखंदड़, उन में पुराणा लेखिकाऊं, उन्हनि सभिनी जो हिकिड़ो गॾियल सफ़र आहे। मां इहो ज़रूरु चवंदसि त ही कामयाबी उन्हनि सभिनी जी कामयाबी आहे। हिन कामयाबी जे वक़्त ते हर उन औरत खे, हर उन लेखिका खे जंहिं हिन में शेयर कया, उनखे ज़रूरु जेको सो विसारणु न खपे ऐं उनखे क्रेडिट ॾियणु खपे त उन्हनि जे लिखणियुनि सां ही सफ़र अॻिते हलंदो रहियो। ऐं इन सफ़र में ईअं बि थियो आहे त ईअं महसूसु थियो आहे त सर्चियूं सिर्फ़ु हिकु रिसाले जो नालो न रहियो, सर्चियूं सिर्फ़ु हिकु मैगज़ीन ऐं हिकु तख़लीक़ी उनजो नालो न रहियो आहे। सर्चियूं इहा कंहिं वक़्तु इहो बि रहियो त इहो हिकिड़ो जिदोजहद जो नालो थी वियो, कंहिं वक़्तु इहो रहियो त इहो सिंध जे सुजाण औरतुनि जी हिकिड़ी जेका असां उनजी हिकिड़ी पंहिंजी जेका असां तहरीक जो नालो बणिजी वियो। त मां सम्झां थी त अॼु जीअं सर्चियूं 30 साल पूरा कया आहिनि, उन 30 सालनि जे हवाले सां हिते हिकिड़ो मुहूरत थी, हिकु शख़्सियत 100 सवाल। जीअं मूं चयो आहे त हर जेको सर्चियूं खे वेझो रहियो आहे उन इंटेलेक्चुअली, उन इख़लाक़ी तरह उनखे कंट्रीब्यूट करण जी कोशिशि कई आहे। ही जेको रिसालो इन में 100 साल 100 सवाल
बेशक त मुंहिंजा तरतीब ॾिनल हुया। इहे 100 सवाल मूं तरतीब ॾिना हुया ऐं उहे छो तरतीब ॾिना हुया, उनजी जेका असां उनजो जेको मुहूर्त थियो आहे, उनजे महाक में, उनजी इंट्रोडक्शन में उहे शामिल आहिनि त औरतूं ॾाढो आराम सां दुनिया जे बारे में ॻाल्हाए सघनि थियूं, औरतूं ॾाढो आराम सां ॿियनि जे बारे में ॻाल्हाए सघनि थियूं, पर उहे औरतूं शायदि उहे चाहे लेखिका हुजनि, चाहे आम औरतूं हुजनि, चाहे कामयाब औरतूं हुजनि, चाहे घर वेठल औरतूं हुजनि, उन्हनि खे ॾाढो घटि मौक़ो मिलंदो आहे जो हू पंहिंजे पाण खां पुछी सघनि, पंहिंजे पाण जे बारे में बि ॼाणे सघनि। दरअसल ही 100 सवाल जेके मूं तरतीब ॾिना, ही उहे सवाल आहिनि, ही शख़्सियत जा उहे रुख आहिनि जंहिं ते थी सघे थो त उन खां अॻु में कंहिं सोचियो बि न हुजे। मिसाल जे तौर ते हिन में सवाल हुयो, मूं कोशिश इहा कई त इन 100 सवालनि जे पोयां उहा जेका लेखिका जेको इंटरव्यू ॾिए थी, उहो पंहिंजे पाण खे ॿीहर दरियाफ़्त करे, उहा पंहिंजी शख़्सियत जे लिकल खाननि खे ॿीहर ॾिसी सघे। ही सवाल के पढ़ंदड़ लाइ न हुया, ही सवाल के ॿिए के लाइ न हुया, ही सवाल उहे हुया त जी उहो पंहिंजे पाण खे ॼाणे सघे। मिसाल जे तौर ते असां मां शायदि घटि औरतूं हुजनि जे कॾहिं इहो सोचियो हुजे, छाकाणि त शबनम वेठी आहे, शबनम तमामु घणो उन ते लिखंदी रही आहे, नफ़्सियात ऐं उनजे जेका असां साइकोलॉजिकल उन हिसाब सां उहा वधीक उन ते रोशनी विझी सघे थी त नंढपण खां वेंदे शख़्सियत जी केतिरियूं ई जेके ॻाल्हियूं आहिनि, जंहिंमें मिसाल जे तौर ते मूं हिकिड़ी नंढिड़ो सवाल लिखियो आहे त नंढपण जी उहा ज़िद जेका तव्हांजी पूरी थी हुजे या न थी हुजे, पहिरीं ज़िद तव्हां कहिड़ी कई, पहिरियों टहक कॾहिं ॾिनो, पहिरियों तव्हां जेका सो सुॾुको कॾहिं भरियो, या तव्हां जेके आहिनि से पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कीअं कयो था, ग़म जो इज़हार कीअं कयो था, उदासी जो इज़हार कीअं कयो था। इहे उहे शयूं जेके माण्हू अंदरि में दॿाए रखे थो ऐं औरतुनि खे बावजूदि इन जे दुनिया जे अंदरि इहो हुल हंगामो मशहूरु आहे त औरतूं ॻाल्हाईंदियूं घणियूं आहिनि, पर हक़ीक़त में ॾिठो वञे त औरतूं पंहिंजे बारे में, पंहिंजे सच जे बारे में जेतिरियूं औरतूं ख़ामोश आहिनि, शायदि ओतिरो कुझु बि ओतिरो शायदि केर बि न हुजे। उहा औरतुनि जी पंहिंजे बारे में ख़ामोशी, पंहिंजी ज़ात मुतालिक़ जेका ख़ामोशी आहे, उन ख़ामोशी खे तोड़ण जे लाइ मूं इहे जेके आहिनि सवाल जेके आहिनि ॾिना, ऐं मां अञा बि चाहींदसि त इहो सिलसिलो हिते ख़तमु न थियणु खपे। हर जेका असां उन में मां इहो चवां थी त उन में ज़रूरी कोन्हे त लेखिकाऊं हुजनि, ज़रूरी कोन्हे त उहे जेके आहिनि से अदीब हुजनि, शाइर हुजनि। हर कामयाब नाकाम इन हवाले सां मां चवां थी जेकॾहिं का औरत पंहिंजो पाण खे सम्झे थी, अदरवाइज़ औरत अगरि जीए थी पंहिंजी तबई ज़िंदगी, उहा तबई ज़िंदगी जीअण बि हुनजी हिकिड़ी वॾी कामयाबी आहे। मां हुनखे नाकामी न चवंदसि, पर उन जे बावजूदि उहे औरतूं पंहिंजे बारे में ॻाल्हाइनि। इन्हनि इंटरव्यूज़ जो सिलसिलो अञा अॻिते वधणु खपे। सर्दियुनि जो सफ़रु 30 सालनि जो सफ़रु आहे, उहो मेच्योर आहे ऐं इन खे अञा बि अॻिते वधिणो आहे। नयूं शयूं, नया मौज़ू, नयूं ॻाल्हियूं, नई नसल। मां सम्झां थी त हाणे जेको सर्दियुनि जो सफ़रु आहे, उहो हाणे हिकिड़ी ॿी जनरेशन खे डिस्कवर करे उहो वधीक बहितरु ईंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी अमर सिंधू जी तकरीर खां पोइ मूंखे लतीफ़ साईं जा ही लफ़्ज़ ज़हन में अचनि था त वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो, निहारींदसि निकिरी बोतनि कारण बर, आॾो टकर टर मथां रोअर थियूं थी। ऐं हिकिड़ी ॻाल्हि हिते ज़रूरु चवंदसि, टाइम घणो थी वियो आहे त मां ज़ाहिरी आहे इहे सभिनी मुंहिंजे भेनरुनि लेखिकाउनि उन्हनि जो ई हथु आहे जो सरतियूं 30 साल पंहिंजो सफ़रु तय कयो आहे। पर मां चवंदी आहियां त 2006 खां पोइ जेका मुंहिंजी ज़िंदगी आहे, जेका मां जीअं थी, मां पंहिंजो औलाद वॾो करे सघियसि, उन में कुदरत जो हथु आहे, पर अमर सिंधू ऐं इरफाना जो हथु आहे। हाणे आउं गुज़ारिश कंदसि आपा नज़ीर नाज़ खे त उहे सुबुह खां आयूं आहिनि ऐं थकिजी पियूं आहिनि, त उहे थोरो पंहिंजो
ख़्यालनि जो इज़हार कनि त पोइ वरी असां हिन सफ़र खे अॻिते वधायूं था। अञा असांखे शबनम गुल खे ॿुधणो आहे, हसीन मुसरत खे ॿुधणो आहे, प्रोफेसर रशीदा भट्टी खे ॿुधणो आहे, डॉक्टर मुमताज़ भुट्टो खे ॿुधणो आहे। ऐं तव्हां थोरो बसि सबुरु कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सभिनी खे ॿुधां पर सुबुह खां वेठी आहियां, तंहिंजे करे हाणे थकिजी पई आहियां, तंहिंजे करे वञा। तव्हां सभिनी जेके हेठि वेठल भाइर, मुंहिंजो औलाद जा पुट भेनरूं धीअरूं, ते सभिनी मथे स्टेज ते वेठल सभिनी खे अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हां सभु जेके बाक़ी बचा आहियो सिंध खे ॿुधण लाइ बि तव्हांजी सभु महिरबानी। दरअसल इहो आहे जो सतियूं रिसालो जेको आहे तंहिंमें 8 महीना मूं बि कमु कयो आहे, तंहिंजे करे मूंखे स्टेज ते विहारियो वियो आहे। ऐं सर्तियूं जेको आहे सो कंहिं वजह सां गुलबदन वही हली त पोइ मूंखे वक़्ती तौरु रखियो वियो ऐं मूं उहो कामयाबी सां पंहिंजा जेके पर्चा टे कढिया ऐं कामयाबी सां हलाया। ऐं इन करे उन वक़्त में पसंदि कया जेको हो अदब जो। हाणे मां वरी बि चाहियां थी इहा गुज़ारिश कनि गुलबदन खे त जेके साईं मखदूम तालिब मौला जो ख़्वाबु हो, जंहिं हुन कढियो हो मैगज़ीन जहिड़े सुहिणे नमूने सां महिराण वांगुरु उन शेप में आणेसि त इहा मूंखे ख़ुशी थींदी। छाकाणि जो हीउ जेको अदबी रिसालो आहे सर्तियूं, सो को इहा मामूली ॻाल्हि न आहे, हिकिड़ी अदबी इदारे जो आहे। सो ईअं मामूली तरह ऐं जेको ईअं रिसालनि जी तरह जेके आम हलनि था इन्हनि तरह छपण ॼण न चाहे। ऐं उन तरह छो जो साईं तालिबुल मौला औरतुनि जी तरक़ीअ लाइ हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो ऐं उनखे सर्तियुनि जे रूप में ॾिनई ऐं उन जो इहो ख़्वाबु पूरो थियो। अॼु जेके हेतिरा रिसाला निकिता आहिनि, 30 साल पूरा थिया आहिनि, अॼु उन्हनि जो रूह बि ख़ुशि थियो हूंदो, असीं बि ख़ुशि आहियूं। ॿुधण वारियूं केतिरियूं छोकिरियूं, केतिरा लेखकाऊं हिन मैदान में आयूं ऐं कामयाबी सां हुननि पंहिंजो सफ़र तय कयो आहे। ऐं इन सर्तियुनि जे करे ई केतिरियूं लेखकाऊं जेके घर में वेठियूं आहिनि तिन बि मज़मून लिखिया, कालम लिखिया। ऐं जेको आहे तालीम त आहे इंसान जो ज़रियो तरक़ीअ जो, ज़हन खे जे शहूर जे आगाही जो, पर उन जे लाइ के कोरस का सवाब के किताब हुजनि, घर में रिसाला हुजनि। पर सर्तियूं अहिड़ो रिसालो आहे जो घर में बि वञे थो, घर में मां छोकिरियूं पढ़नि थियूं, स्टूडेंट पढ़नि थियूं, जेके बि आहिनि। तंहिंजे करे ऐं उन अदबी मयार आहेसि ऐं इनशा अल्लाह ताला रहंदो। ऐं तरक़ी जेतिरे चवंदा आहिनि क़यामत जेतर सर्तियुनि जे गुल बदान आहे सो पाण उहा न आहे, करे ॿिए न आहे, पर इहो जारी रहंदो। ऐं मुंहिंजी दुआ बि आहे साईं तालिबुल मौला जी असां औरतुनि जे लाइ वॾी कोशिशि हुई ऐं जेका हुन वरिती। ऐं उन पोएरनि खे साईं जमील ज़मा खे सही ज़मा खे बि मुबारकुनि बि पेश कयां थी त उन्हनि पंहिंजो वॾनि जो विरसो जेको मिलियल हुन उनखे जारी सारी रखंदा अचनि। तव्हां सभिनी महिरबानी। महिरबानी आपा। पर इहो जॾहिं आऊं वई हुअसि ऐं आपा वीचारी आई त आपा खे वॾो वाक़ई 8 महीना वॾो सफ़र तय करिणो पियो। हिते आपा मखदूम तालिबुल मौला साहिब जो ज़िक्र कयो त अगरि ख़िदमत करण जी नाहे ताक़त तालिबुल मौला त पोइ मखदूमी दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को। इहो रिसालो बेनज़ीर भुट्टो ऐं साईं तालिबुल मौला ॿिन्ही सजेस्ट करे कढियो हुयो ऐं उनजी पहिरीं एडिटर जो मूंखे शरफ़ हासिलु आहे। ऐं मूंखे यादि आहे अमर सिंधू ही ॻाल्हि ॿुधण जहिड़ी आहे। ऐं जॾहिं पहिरियों पर्चो पेस्टिंग करायां पई त तॾहिं जेको हूंदो हो बटर पेपर न हूंदा हुआ, फिल्मूं हूंदियूं हुयूं त उन में अंदाज़ो न थींदो त पेज घणा आहिनि। त जॾहिं उन मां 4 पेज खुटा त मूंखे साईं तालिबुल मौला फ़ोन कयो त पर्चो किथे पहुतो त मूं चयोमांसि त साईं जेको आहे सो पेस्टिंग करायां पई पर 4 सुफ़ा खुटी पिया आहिनि। त हुन ओॾी महिल ई मूंखे अनवर हालाई जे हथां हिकिड़ो नोटबुक मोकिलियो। उन में औरत ते शाह साईं जी किरदार ते हिकिड़ो मज़मून लिखियलु हो त उन शख़्स जो सर्तियूं रिसाले सां ऐं इवन मूंसां जीअं त आउं हुनजी न्याणी सॼियल हुअसि त हिकिड़ो वॾो हुनजो मूंसां सहकार ऐं तावन रहियो, जंहिं लाइ मां पाण खे ख़ुशि नसीब सम्झंदी आहियां। हाणे आउं गुज़ारिश कंदसि डॉक्टर मुमताज़ भुट्टो खे त हू अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। डॉक्टर मुमताज़ भुट्टो ऐं भेनर बसि इंतज़ार जूं थोरियूं घड़ियूं आहिनि ऐं आउं चाहियां थी त भला हिते ई मानी लॻाए छॾियां ऐं असांजो प्रोग्राम हलंदो रहे।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल सभु मुंहिंजूं प्यारियूं भेनरूं ऐं स्टेज खां हेठि जेके वेठियूं आहिनि सभु मुंहिंजी ॼातल सुञातल स्टूडेंट्स आहिनि, मुंहिंजी फ्रेंड्स आहिनि, मूंसां प्यारु कंदड़ आहिनि ऐं मां उन सां प्यारु कंदी आहियां। मां सलाम त न कंदी आहियां, पर मां तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम थी चवां, छाकाणि एकेडमिक जेको बि पेपर हूंदो आहे उते सलाम न चयो वेंदो आहे। बहरहाल मां मुस्लमान आहियां, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ज़रूरु चवंदी आहियां। मां थोरो माइक खे फेराए इन करे थी, छाकाणि पुठियां असांखे आवाज़ु बिल्कुलु न पई आहे। सभ खां पहिरीं त मां गुलबदन खे ऐं उन खां अलावा जेके बि सिंधी अदबी बोर्ड जा माण्हू रहिया आहिनि, ऑफिसर खां वठी हेॾे पियान ताईं, हिन सभिनी खे मां मुबारकबाद ॾींदसि त हिकु दफ़ो वरी हिते तमामु हिकिड़ो बहितरीनु तरीक़े सां फंक्शन थी रहियो आहे। इहो फंक्शन मूंखे यादि आहे, थींदा रहिया आहिनि हमेशह। मखदूम जमील ज़मान तालिम मौलाजन जे वक़्त में बि तमामु सुठा वॾा वॾा फंक्शन थिया हुया ऐं मूंखे राष्ट्रीय साहब वारो हिकिड़ो फंक्शन यादि आहे, 2-3 ॾींहं हुते हलियो हो ऐं उन खां अलावा असांजो ॿियो मिनिस्टर हो एजुकेशन जो, उन जे वक़्त में बि बहितरीनु हिते प्रोग्राम थिया हुया जंहिंमें असीं सभु पार्टिसिपेट कंदा हुआसीं। मैगज़िन जी दुनिया में वॾी अहमियत रही आहे। मैगज़िन्स रिप्रेज़ेंटेट कनि थियूं उन कंहिं बि इदारे खे, पोइ उहो लिटररी हुजे या तइलीमी इदारो हुजे। असांजी ख़ुशनसीबी आहे, असांजा वॾेरा इहा ख़िदमत करे विया या असांखे हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं ॾेई विया जंहिंमें मां उनखे तमामु घणो एप्रिशिएट कंदी आहियां। हिकु असांखे सिंधाला जी ॾेई विया ऐं ॿियो सिंधी अदबी बोर्ड। उन सिंधी अदबी बोर्ड मां असांजा जूं 3 मैगज़िन्स निकिरनि थियूं। उहे जेके 3 मैगज़िन्स आहिनि, जेकॾहिं तव्हांखे थारोली पढ़ो त महिराण जेकॾहिं असीं पढ़ंदासीं त उन में असांखे सॼी सिंध जी हिस्ट्री मिलंदी ऐं उन में वॾियूं वॾियूं हस्तियूं आहिनि जिन कमु कयो, जिन सेखारियो। घणनि माण्हुनि खे इहा बि ख़बर न हूंदी या मे बि हुजे बि, पर मां थोरो तव्हांखे ॿुधाईंदमि। आगा सिराजुद्दीन असांजो स्पीकर आहे, उनजो चाचो आगा बदरुद्दीन उहो बि स्पीकर हो, उहो मुंहिंजे बाबा जो दोस्त हूंदो हो। हिकु दफ़ो हिकिड़ो मूं किताबु खयो पुराणो, हुन में ॾिसां त हू सेक्रेटरी रही चुको आहे। थी सघे त गुलबदन खे ख़बर हुजे, पर सेक्रेटरी सिंधी अदबी बोर्ड और आगा बदरुद्दीन जो नालो। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी त हेॾो हिन माण्हू कमु कयो आहे ऐं किन वीचारनि जो त नालो बि कोन्हे को। तंहिंखां सवाइ जेको गुल फुल निकिरे थो उन में बि जेकॾहिं ॾिसंदव त ॿारनि जो जेको अदब आहे सो सॼी दुनिया में इन जे करे हुनखे एप्रिशिएट कयो थो वञे, छाकाणि ॿारु लिखणु पढ़णु सिखे थो। हिकिड़ो नंढे हूंदे खां वठी जेकॾहिं को ॿारु लिखे थो या हुन में इहो शौर या उहा जागरता अचे थी, त हिकिड़ी वॾी ख़िदमत आहे। मां सम्झां थी हिन ते घणो कुझु ॻाल्हायो वियो आहे जेको असांजो टॉपिक आहे, पर थोरो मां मैगज़िन जे मुतलिक़ ॿुधाईंदमि त वॉट इज़ द इम्पॉर्टेंस ऑफ मैगज़िन। मैगज़िन जेको आहे सो अरबी लफ़्ज़ मक़ाज़नि मां निकितल आहे, जंहिंजो मक़सदु आहे त उन में लिखियल शयूं छपियूं वञनि। पहिरियों दफ़ो इंग्लैंड में अंग्रेज़ीअ में डैनियल डीफो एडवर्ड उन 1704 में मैगज़िन शुरू कई। हूअं त जेकॾहिं असां तारीख़ पढ़ंदासीं त फर्स्ट वर्ल्ड वॉर खां वठी असां वटि इहो लिखणु पढ़ण जो शौर पैदा थियो या माण्हुनि हिमत आयो। जेकॾहिं जर्मनी जी हिस्ट्री असां पढ़ंदासीं त कीअं उते जर्मनी में अवेयरनेस आई, कीअं इनकलाब बर्पा थो थिए ऐं कीअं वरी हुननि पंहिंजनि माण्हुनि खे मोटिवेट कयो आहे त जर्मन नस्ल ख़तमु थो थिए, जर्मन नस्ल पैदा कयो वञे ऐं पोइ वरी इहो लिखण जे ज़रिए या कहिड़े तरीक़े सां हू हिते आया। पर जेके असां इहो जो छपियल मवादु आहे, वरी 1731 में
पहिरियों दफ़ो जेके मैगज़िन्स आहियूं उन में कहिड़ो मवादु हूंदो, इंफॉर्मेटिव ऐं एंटरटेन, माण्हुनि खे एंटरटेन बि कयो वेंदो हो ऐं इंफॉर्मेशन बि ॾिनी वेंदी हुई। 1770 में पहिरियों औरतुनि लाइ मैगज़िन जेका लिटररी ऐं फैशन ते हुई, सा जर्मनी मां कढी वई। जर्मनी मां अॻिमें बि ज़िक्र इन लाइ कयो छाकाणि त जर्मनी में हिकु वॾा इनकलाब अची विया हुआ ऐं हुननि माण्हुनि तमामु घणी महिनत कई हुई। थैंक यू। उनजो इंट्रस्ट जेको स्पेशली उहो सो हुयो एजुकेशन, न्यूज़, लिटरेचर वग़ैरह। ऐं ॿियो मां सिर्फ़ु टॉपिक्स तव्हांखे ॿुधाईंदमि त जेका उनजी स्पेशलाइज़ेशन हुई त माण्हुनि खे असां छा पैगाम ॾियूं, उहो हिकिड़ो हो माण्हुनि खे ट्रेनिंग करणु, माण्हुनि खे असां ट्रेनिंग ॾियूं। उन खां पोइ जेके मैगज़िन्स निकितियूं उन में ट्रेड एंड प्रोफेशन अहिड़े क़िस्म जूं हिकिड़ियूं मैगज़िन्स निकितियूं। वरी हाउस जर्नल्स निकिता, उन खां पोइ बिज़नेस मैगज़िन्स आहिनि, न्यूज़ मैगज़िन्स आहिनि, वुमेन मैगज़िन्स आहिनि, जेके ॿी त अवेयरनेस ॾिनो पर सक्सेसफुल फॉर फाइनेंस पिणु, पैसो बि आयो माण्हुनि। वरी मेंस मैगज़िन्स निकितियूं माण्हुनि जे लाइ, वरी अदाकाराउनि जे लाइ आहियूं। अहिड़े तरीक़े सां फिरी असां अॼु जे दौर ते हिकिड़ो हिकिड़ो तरक़ी याफ़्ता हिकिड़ो दौरु आहे जंहिंमें असांखे प्रिंटिंग मशीनियूं त मिलियूं, कलर वारियूं बि मिलियूं, पर असां उन खां पोइ अहिड़ी मशीनरी जीअं लैपटॉप थियो, पर हू हिकु अची वेठी आहे साम्हूं, नंढड़ी न थी हिन सॼी दुनिया सां वाक़फ़ियत थी सघे थी इन हेतिरी हिन मोबाइल जे पुठियां एतिरी तरक़ी कई आहे जेके असां सोशल मीडिया बि चऊं था। इहा तरक़ी जेका आहे सा छा मां असांखे मिली, जेके असां स्टार्ट कयूंसीं नंढियूं नंढियूं मैगज़िन्स। मां अखियुनि ॾिठो हिकिड़ी शायदि आहियां सर्तियुनि जी, सर्तियुनि जे करे न सिर्फ़ु घर में जेके वेठियल औरतूं हुयूं या जेके हाउस वाइफ्स हुयूं उन्हनि लिखणु पढ़णु शुरू कयो, या हुननि में एबिलिटी त कुदरती थियनि थियूं न, का शाइर आहे, का अदीब आहे, का कंहिं शइ खां मुतासिर आहे, उनखे हिकिड़ो प्लेटफॉर्म खपे। जॾहिं उहो प्लेटफॉर्म उनखे मिले थो त पोइ उहो हिते अचनि थियूं, उतां था हुन लिखणु पढ़णु। पर वॾो जेको फ़ाइदो थियो, सिंध यूनिवर्सिटी में जेके असांजूं छोकिरियूं आहियूं, भले नंढनि नंढनि ॻोठनि खां आहियूं, किथां बि आहियूं, आहिस्ते आहिस्ते, ऐं तव्हां यकीन कयो मां हिकिड़ी खुले आम ॻाल्हि ॿुधंदमि, आज़ादु नज़म जो जॾहिं दौरु आयो त मां ॾाढो खिलंदी हुयसि। हिनखे मां चयो त छोकिरियूं छा थी वीचारियूं लिखनि, हिननि खे छा थो सम्झ में त अचनि कुझु कोन थो त आज़ादु नज़म आहे छा आहे। पर पोइ अॻिते हली हुनजी अहिड़ी हिन सर्तियुनि जे थ्रू ट्रेनिंग थी जो सुठियूं शायरा थी। तंहिं करे मूंखे तमामु घणी ज़िंदगी आहे, इंसानु वरी बीहे थो, वरी साॻियो अची हुते बीठा आहियूं अची जो अॼु सर्तियुनि ते बि ॻाल्हायो आहे। ऐं ॿी जेका इंसान जेका नेचर आहे न, हिकु दफ़ो मूं हिनखे चयो गुलबदन खे, मुंहिंजो गुलबदन कहिड़े ग्रेड में आहे, चयो उणिवीह। मूं चयो हिन तूं यूनिवर्सिटी में ॾियां त एसोसिएट हुई आहे त हीअं करे, लेकिन मैडम मां एडिटर सुठी आहियां। मां पोइ हुन ते ॾाढो सोचियो, मां हिन मूंखे छो चयो, मां मैडम एडिटर ठीकु आहे ऐं एडिटर वॾी ॻाल्हि आहे, ऐं वाक़ई एडिटर थियणु सुठी ॻाल्हि आहे। उन में छा आहे त उहा पंहिंजे सिर्फ़ु सब्जेक्ट ते ई न आहे, उहा हर सब्जेक्ट हाणे मूंखे चवंदी बेगम भुट्टो जो इंतकाल थी वियो, मैडम महिरबानी करे हुन ते मज़मून लिखो, मैडम मोहतरमा बेनज़ीर जो जेको फलाणो किताबु आयो आहे रिकन्सिलेशन इस्लाम एंड वेस्ट, इन जो भला थोरो को तर्जुमो या इन जो को तजियो, उन ख़बर आहे त हीअ हिस्ट्री जो माण्हू आहे, हीअ असांखे करे ॾींदी। अहिड़े नमूने जेके बि मज़मून थिया या कॾहिं कॾहिं का कहाणी बि थी, साइंस जा मज़मून चए न साइंस वारी जेके